नाज़रीन हेडलाइंस वानिठी तव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची में ट्रांसपोर्ट के सूबाई वज़ीर और ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स शर्जील इनाम मेमन की सदारत हेठ बोर्ड जो 20हों इजलास थियो आहे। इजलास में बोर्ड के 19वें इजलास मिनट की मंजूरी ॾिनी वई। बोर्ड में 3 नवा मेंबर शामिल करण की भी मंजूरी ॾिनी वई आहे। इजलास में बोर्ड के ज़ेले ऑडिट कमेटी जोड़ने की भी मंजूरी ॾिनी वई आहे। बोर्ड की ह्यूमन रिसोर्स कमेटी, नॉमिनेशन कमेटी, फाइनेंस कमेटी और प्रोक्योरमेंट कमेटी के जोड़जक बोर्ड के ईंदड़ इजलास ताईं मुलतवी करण जो फैसलो कयो वियो आहे। बोर्ड के इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट की जारी तरक्याती कमन जो भी जायजो वरतो वियो। इन हवाले से तफ़सील मालूम करण लाइ असां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ गाजी झंडेर जी। गाजी झंडेर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ट्रांसपोर्ट वाले सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ट्रांस कराची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो 20हों इजलास थियो है। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल अलीम शेख समेत लागापिल अमलदार शिरकत कया। जो इजलास में शर्जील इनाम मेमन हिदायतूं जारी कयूं आहिनि त कराची शहर अंदर जो ट्रांसपोर्ट की सहूलतूं आहिनि, जेके प्रोजेक्ट आहिनि उनके फौरी तौर पर मुकम्मल किया वञे। ख़ास तौर पर जो बोर्ड इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट के हवाले से जारी तरक्याती कमन से पिण इलाही सारो गौर विचार थियो आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त BRT रेड लाइन प्रोजेक्ट कराची जो अहम तरीन प्रोजेक्ट है, जो मॉडल कॉलोनी, मलीर, कैंट, सपूरा वाले इलाइक़नि खां थींदो यूनिवर्सिटी रोड, सिविक सेंटर, जेल चौरंगी ऐं हर पासे के मुसाफ़िरनि के नुमाइश चौरंगी ताईं पहुचाइण वाली सहूलत फराहम कंदो ऐं जेके इन्हनि इलाइक़नि जा मुसाफ़िर आहिनि उनखे ग्रीन लाइन सां ॻंढियो वेंदो। शर्जील इनाम मेमन अॼु बोर्ड के इजलास में चयो आहे त हीउ जेको प्रोजेक्ट है इन जो प्लॉट 1 मॉडल कॉलोनी टैंक चौक खां शुरू थींदो, जेको मौसमियात ताईं ईंदो ऐं मलीर हाल्ट जेको बस डिपो है उनजी तामीर के हवाले से पिण कमु शुरू कयो वियो आहे। अॼु के इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन की तरफ़ां लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट सूबे अंदर शहरनि के ट्रांसपोर्ट जो बेहतरीन सहूलतूं फराहम करण चाहे थी। इन हवाले से कंहिं भी प्रोजेक्ट में जो ट्रांसपोर्ट से रिलेटेड है उनमें देर कंहिं सूरत में बर्दाश्त न कई वेंदी ऐं जेके प्रोजेक्ट आहिनि उनखे मुख़्तसर मुकम्मल कयो वञे जीअं आम शहरनि खे सहूलतूं फराहम करे सघनि। ख़ासि तौर ते कराची में ट्रांसपोर्टेशन के हवाले से आम माण्हुनि खे इलाही सारियूं ॾुखियायूं आहिनि। इन हवाले से सरकार जो जेके कोशिशूं आहिनि उन्हनि जो हिस्सो आहे अॼु वारो जेको ही रेड लाइन प्रोजेक्ट है। उन हवाले से बोर्ड के इजलास में मुख़्तलिफ़ रिथाउनि या स्कीमुनि की मंजूरी पिण ॾिनी वई आहे। ठीक है, मेहरबानी गाजी झंडेर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।